एक अमीर मानू पांजे दोस्तन सां गॾु शिकार ते निकिरी पियो। शिकार कंदे कंदे रस्तो भुलिजी ऐं हिक ॿिए खां परे थी विया। उहो अमीर मानू झंग में रस्तो भुलिजी वियो, ख़बर नाहे काॾे जो काॾे को काॾे को काॾे। त उते वीराणीअ में हिकु बकरार हुयो जेको बकरियूं चारे रहियो हुयो। उन ॾिठो त को माण्हू आहे जेको बेहोश पियो आहे। उनखे सहारो ॾेई वञी पंहिंजी जॻह ते विहारियईं। मानी ऐं पाणी खां पोइ जॾहिं हू होश में आयो त हुन जी नज़र पई उन बकरार जे नंढड़े गुलर ते, जंहिंखे सोन वांगुरु का अहिड़ी शइ हुई जेका उन जे गीचीअ में लड़की रही। अमीर माण्हू ॾिठो त हुन जो अची मथो ख़राबु थियो। वॾी ॻाल्हि आहे। बकरार खां इन बाबति पुछा कयई त इन गुलर जी गीचीअ में छा ॿधो अथई? बकरार वणाणियसि त हिते भरिसां खॾ आहे, उहा अहिड़नि ई सोन जे शयुनि सां भरियल आहे। ईअं ई इहो सोन जो हिकिड़ो टुकड़ो खणी मां पंहिंजे कुते जी गीचीअ में ॿधी छॾियो आहे। उन मालदार वणाणियो त मूंखे इहा सोन वारी खॾ ॾेखार। बकरार चयुसि, जेको मुंहिंजे कुते सां उन जी चठ में पाणी या खीर लकींदो तंहिंखे इहा सोन सां भरियल खॾ ॾेखारींदुसि। पहिरां त नटायो नेठि पंहिंजी दिलि में दलील ड्रोड़ाईंदे चयाईं, हींअर त केरु ॾिसे बि कोन थो। बकरार खे बि ख़बर नाहे त मां हेॾो वॾो अमीर आहियां। बहितर आहे त जहिड़े नमूने सां सोन मिलण जो मौक़ो मिले थो अजायो कयां, ऐं बहितर इहो आहे त इहो मौक़ो हथनि मां न विञायां। दिलि मन जाचे कुते सां गॾु खीर लकण लाइ तयारु थी वियो। कुते वारी लक चटे दंग कयाई त बकरार ॿुधायसि, साईं सोन बि खॾनि में थींदा आहिनि छा? मूं फ़क़ति अव्हांजो इम्तिहान पे वरितो। उन मालदार हैरान थी पुछुसि, कहिड़ो इम्तिहान? लालच में अचण बाद माण्हू हर गंदो कमु करण लाइ तयारु थी वेंदो आहे।